अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। मां आहियां अख़्तियार अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सुवाल जवाब सिंधी। जीअं त मुंहिंजे चैनल यूट्यूब चैनल सुवाल जवाब सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचंदी रहे। सिंधी सुवाल जवाबनि लाइ हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सुवाल नंबर 1, मेराज जी राति हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पहिरीं मुलाक़ात कहिड़े नबी ज़ोरे सां थी हुई। अव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जवाब हज़रत आदम अलैहिस्सलाम सां थी हुई। सवाल नंबर 2, दुनिया में आज़ाद मुस्लिम मुल्क केतिरा आहिनि। अव्हां वटि 10 सेकंड जो वक़्तु आहे। जवाब 58 मुल्क आहिनि। सवाल नंबर 3, पाकिस्तान जी पहिरीं सिंधी फिल्म कहिड़ी हुई। अव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। इन जो जवाब आहे उमर मारवी। सवाल नंबर 4, ओलंपिक रांदियूं जो झंडे में केतिरा वाज़े निशाना आहिनि, उन्हनि मां कहिड़ी मुराद आहे। जवाब 5, उहे निशान दुनिया जे 5 खंडनि खे ज़ाहिर कनि था। जी नाज़रीन, सिंधी सुवालनि जवाबनि लाइ मुंहिंजे चैनल सिंधी सुवाल जवाब सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ।